जुनून जोश जज्बा जवाला कंदासीं, ॿारे मास बूटियूं मशाला कंदासीं, रुगो पक ॾे पिरी तूं पंहिंजे अचण जी, छॾे ॾे असां ते त छा छा कंदासीं। हाणे आउं दावत ख़िताब ॾींदुसि यूसी थाणो आरब ख़ान जे नाज़िम मोहतरम अली ॾिनो पवर खे, त हू अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नबी भाई बलोच साहब, तहलका नायब नाज़िम गुलाम हैदर मेमन साहब, शेख अब्दुल्ला तहलका हेल्थ ऑफिसर डॉक्टर भान साहब, मलिक हादी बख्श TPO सिराज अमन सैतो साहब, सिंधी ऐं KTN ऐं साफ़ी दोस्तो अस्सलाम वालेकुम। अॼो के शाम शेख अब्दुल्ला जे नाम जे हीअ महफ़िल सजाई असां जिन मानवारनि महिमाननि मुदो कयो, 33 जोड़नि जी इज्तिमाही शादीअ जे एहतमाम कयो। दुआ आहे त उन्हनि सभिनी जोड़नि जी ज़िंदगी पुरमसरत रहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त कोस्तान में अहिड़ा मुजाहिद पैदा थी रहिया आहिनि जेके ख़िदमत ख़लक़ लाइ पाण पतोड़े ॿियनि खे सुख पहुचाइनि था। शेख साहब अहिड़ियूं ई काफ़ी महफ़िलूं सजायूं आहिनि ऐं अञा वॾा प्रोग्राम दिलि में अथसि। उमेद त संदसि सभई मंशाऊं पूरियूं थींदियूं ऐं ग़रीबनि जी इहा उमेद बरक़रार रहंदी। हाज़िर मजलिस सभिनी दोस्तनि जिन शेख साहब जी हिम्मत अफ़ज़ाई कई ऐं हिते तशरीफ़ फरमा थिया, संदन महिरबानी। अस्सलाम वालेकुम।